पाकिस्तान जो वाज़े मौक़िफ़ आहे त अफ़गान सरज़मीन दहशतगर्दीअ लाइ इस्तेमालु न थिए। सोशल मीडिया ते हलंदड़ कंहिं बि क़िस्म जे बयान ते ध्यानु न ॾिनो वञे। इस्तंबुल में पाकिस्तान अफ़गान तालिबान विच में ॻाल्हियूं जारी आहिनि। पाकिस्तान ॻाल्हियुनि जे टियाकुड़नि खे सबूतनि ते ॿधल मुतालबा हवाले कया। टियाकुड़ी कंदड़ मुल्कनि पाकिस्तान जे मौक़िफ़ जी मुकमल हिमायत कई। वॾे खाते जे तर्जुमान ताहिर हुसैन इंदिराबी जी हफ़्तेवार मीडिया ब्रीफिंग संदसि चवणु आहे त सदर आसिफ अली ज़रदारी दोहा कॉन्फ्रेंस में अहम ख़िताब कयो। सिंध तास मुआहिदे जी भञकड़ी कंहिं सूरत में क़बूल न आहे। पाणी पाकिस्तान लाइ बका जो मामलो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ आज़रबाईजान जो दौरो करे रहियो आहे, जिते हू आज़रबाईजान जे यौम फ़तह जी 25 सालगिरह में शिरकत कंदो। पीपुल्स पार्टी ऐं वफ़ाक़ी हुकूमत विच में 27वीं आइनी तरमीम जे मुसवदे ते डेडलॉक बरक़रार। ज़रियनि मूजिबि हुकूमती इतिहादुनि में 27वीं आइनी तरमीम जे मुसवदे ते अञा ताईं इतफ़ाक़ राय पैदा न थी सघियो। पीपुल्स पार्टी हुकूमत खे पंहिंजे ख़दशनि खां आगाह करे छॾियो। ज़रियनि मूजिबि MQM ऐं मुस्लिम लीग काफ़ समेत ॿियनि इतिहादियुनि ग्रीन सिग्नल ॾेई छॾियो। हुकुमरान जमायत पारां पीपुल्स पार्टी सां राब्ते जो फ़ैसिलो। आइनी तरमीमी बिल अॼु सेनेट में पेश न करण जा इम्कान। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार ऐं आज़म नज़ीर तारड़ PP क़यादत सां ॻाल्हियुनि लाइ राब्तो कंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत में रिथियल अॼोको वफ़ाक़ी काबीना इजलास बि मुलतवी कयो वियो। ज़रियनि मूजिबि काबीना इजलास में 27वीं आइनी तरमीम जे मुसवदे जी मंज़ूरी ॾियणी हुई। पीपुल्स पार्टी पारां 27वीं आइनी तरमीम जे मुसवदे जी तकरारी शिकुनि ते सौदेबाज़ी न करण जो फ़ैसिलो। पीपुल्स पार्टी जी सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी जे इजलास जो ॿियो दौर कुझु देर में शुरू थींदो। इजलास में वधीक सख़्त फ़ैसिलनि जो इम्कान। PP ज़रियनि मूजिबि इजलास में पीपुल्स पार्टी हाणे कंहिं ब्लैकमेलिंग में न ईंदी। NFC फार्मूले में तब्दीली जी तजवीज़ पीपुल्स पार्टी रद्द करे छॾी। 27वीं तरमीम जी तजवीज़ में सूबाई ख़ुदमुख्तियारी बाबति शिक खे रद्द करियूं था। पीपुल्स पार्टी जी सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी रुगो आर्टिकल 243 में तब्दीली वारी तरमीम जी हिमायत कई। बिलावल भुट्टो ज़रदारी जे CEC इजलास खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो नून लीग जो हिकु वफ़द PP वटि आयो ऐं 27वीं आइनी तरमीम जी हिमायत जी ॻाल्हि चई। असां उन तजवीज़ जी हिमायत करण लाइ तयारु न आहियूं। आर्टिकल 243 में हुकूमत तब्दीलियूं आणण जो सोचियो आहे। हुकूमत आर्टिकल 243 में तरमीमूं करे ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जे उहिदे खे नओं नालो ॾियणु चाहे थी। हुकूमत स्ट्रेटेजिक कमांड खे हिकु नओं उहिदो ॾियणु चाहे थी। हुकूमत आर्मी चीफ खे जेको फील्ड मार्शल जो टाइटल ॾिनो आहे उन हवाले सां बि तरमीम करणु चाहे थी। सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी रुगो उन ई तरमीम जी हिमायत कई आहे। मीसाक जमहूरियत में हो त आइनी अदालत हुजणु घुरिजे। मीसाक जमहूरियत में ॿियूं शयूं बि हुयूं। आइनी अदालत ते राय इहा आहे त चइनी सूबनि जी बराबरि नुमाइंदगी हुजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सरकारी दौरे ते आज़रबाईजान रवानो थी वियो। वज़ीर आज़म आज़रबाईजान जे सदर इल्हाम अलियोव जी दावत ते बाकू लाइ रवानो थियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ आज़रबाईजान जे यौम फ़तह जे 25 सालगिरह जी तक़रीब में शिरकत कंदो। इतलात वारो वज़ीर अताउल्लाह तारड़ बि वज़ीर आज़म सां गॾु आहे। दौरे दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ आज़रबाईजान जे सदर सां मुलाक़ात बि कंदो, जंहिंमें ॿितरफ़नि लाॻापनि जे समूरनि रुखनि जो जाइज़ो वरितो वेंदो। मुलाक़ात में वापार, सीड़पकारी, तवानाई, दिफ़ा, तालीम, इलाइक़ाई राब्तनि ते गौर वीचार थींदो। पाकिस्तान ऐं ईरान आलमी अमन ऐं मुस्लमान उम्मत जे इतिहाद लाइ पुरज़्म आहिनि। ॿई मुल्क रियासती दहशतगर्दी ऐं ख़ुदमुख्तियार मुल्कनि ख़िलाफ़ बिना जवाज़ जे हमलनि जी मज़म्मत कनि था। पाकिस्तान ऐं ईरान बदकिस्मती सां दहशतगर्दीअ जो शिकार आहिनि। ॿई मुल्क पूरी दुनिया लाइ अमन, ख़ुशहाली ऐं इलाइक़ाई सहकार जा अलम बरदार आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जूं ईरानी पार्लियामेंट जे वफ़द सां मुलाक़ात दौरान ॻाल्हियूं। शहबाज शरीफ़ ईरान जे सुप्रीम लीडर आयतुल्लाह अली ख़ामनाई ऐं सदर मसूद पेशेकियान लाइ ख़ैर सगाली जा पैगाम ॾिना। सुन्नी इतिहाद काउंसिल जे सरबराह क़ौमी असेंबली जे मेंबर साहिबज़ादा हामिद रज़ा खे फैसलाबाद मां गिरफ़्तार कयो वियो। ज़रियनि मूजिबि हामिद रज़ा पुलिस के केतिरनि ई केसनि में घुर्बल हो ऐं अदालत मां सज़ा याफ़्ता आहे। पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त पुलिस साहिबज़ादा हामिद रज़ा खे गिरफ़्तार करे फैसलाबाद सेंट्रल जेल मुंतक़िल करे छॾियो। ओबावड़े भरिसां राउंती जे कचे में पुलिस रेंजर्स जो ॿिए ॾींहुं बि गॾियल तौरु ऑपरेशन जारी। बदनाम धाड़ियल जागण कोश ऐं शाहू कोश बि मुक़ाबले में मारिजी विया। पुलिस रेंजर्स जे गॾियल ऑपरेशन में मारिजी वियल ॾोहारनि जो अंग नव थी वियो। मारिजी वियलनि में ग़ुलाम शर, नज़ीर शर इक़बाल उर्फ़ अकू, क़ाइम शर, दाग़ा शर, हाकू शर, एहसान शर बि शामिल। ॾोहारनि जा लाश अस्पताल पयल। मारिजी वियल ॾोहारनि जे मोबाइल फ़ोनुनि मां पुलिस वॾो रिकॉर्ड हथ करे वरितो। पुलिस दावा कई आहे त ॾोहारनि सां पके जा केतिरा ई माण्हू राब्ते में हुआ जेके सहूलियतकारी कंदा हुआ। ऐं काज़िख्स्तान अब्राहम मुआहिदनि में शामिल थी इसराइल ऐं मुस्लिम अक्सरियती मुल्कनि विच में लाॻापनि खे मामूल ते आणण वारे अमल जो हिसो बणिजंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी दावा। संदसि चवणु आहे त काज़िख्स्तान संदसि ॿिए दौर में अब्राहम मुआहिदनि में शामिल थियण वारो पहिरियों मुल्क हूंदो। असां जल्द सयुनि वारी तक़रीब जो ऐलान कंदासीं त जीअं उनखे बाज़ाब्ता शक्ल ॾेई सघिजे।